चंड लही वन चोरेता, तू चंड लही वन चोरेता, हू आधे वेले अचणी आ, थी लोक सॼे खां लहराए, थी लोक सॼे खां लहराए, ॼण हीसायल का हरणी आ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सबा आबरो तव्हां सभिनी खे भलीकार करे थी सुरनि जी दुनिया यानी के सुर संगीत जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में। मूंखे उम्मीद आहे ऐं अल्लाह खां दुआ आहे तव्हां सभु ठीक ठाक खुशबाश हुजो, जिते रहो खिलंदा मुस्कुराईंदा रहो ऐं उन मुस्कुराहटुनि में वधीक इज़ाफ़ो करण लाइ असीं ही प्रोग्राम ख़ूबसूरत प्रोग्राम खणी ईंदा आहियूं ऑन बी ऑन आवाज़ टीवी ते। हमेशा असां सां सुर संगीत फ़नकार शाइरी गॾु हूंदी आहे। अॼु हिकिड़ो अहिड़ो मोज़िज़ महिमान, हिकिड़ो अहिड़ो फ़नकार जंहिंखे असीं दावत ॾिनी आहे, उहो सुर विखेरींदो, ॿुधाईंदो पंहिंजी आवाज़ में उहे गीत जेके असीं ॿुधणु चाहियूं था, जेके असीं फरमाइशूं बि कंदासीं, पर असीं उन्हनि खां बि पुछंदासीं त उन्हनि खां कहिड़ी फरमाइश वधीक थिए थी। जेके अॼु असांखे गीत ॿुधाईंदा बैक टू बैक यानी कि सिंगर, लास्ट बट नॉट लीस्ट असां वटि मौजूदु आहिनि बहितरीन फ़नकार तनवीर अली साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, बड़ी मेहरबानी। भली करे आया जी लतीफ़। मौजूद तव्हांखे असीं तहे दिल सां महिरबानी चऊं था, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी सुर संगीत जे प्रोग्राम में आया ऐं सुरनि जी वर्खा करण आया। उम्मीद आहे बिल्कुलु तव्हां सभिनि जूं तमामु घणियूं महिरबानियूं ऐं सुर संगीत प्रोग्राम ॾिसंदा हुआसीं यूट्यूब ते ऐं ॿियनि चैनल्स ते, सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म ते। बिल्कुलु सही था चओ। सो हाणे शुरूआत कयूं था। बिल्कुलु बेशक। जेके कहिड़ो गीत ॿुधाइण पसंदि कंदा? उस्ताद बुखारी जी शाइरी आहे, चूंड आहे मुंहिंजी। शुरू कयो। अॼु जी शाम तुंहिंजे नाम आऊं मुदाम, तुंहिंजे नाम अॼु जी शाम तुंहिंजे नाम आऊं मुदाम, तुंहिंजे नाम। शामर बि छा, चेट कती छा, साल सदी छा, उमिरि तमाम, तुंहिंजे नाम तुझे नाम आऊं मुदाम, तुझे नाम। तंबू ताड़न बिठियूं, हिमणियूं सेकी कारन बीठियूं, लहरूं छेड़े वादी गाए, खुशबू मेड़े हीर विराए, ही ठठ ठाम तुझे नाम आऊं मुदाम, तुझे नाम। तुझे नाम आऊं मुदाम, तुझे नाम। नेशन खां आशूरन ताईं, नेशन खां नासूरन ताईं, गौरा गौरा दर्द धमाका, हल्का हल्का अंजर सामा, अहज आराम तुझे नाम आऊं मुदाम, तुझे नाम
आहे ही ऐलान बुखारी जो भी लिखो मूं जो भी लिखा पियो कूकी कूकी आऊं करया पियो कुल कलाम तुझे नाम आऊं मुदाम तुझे नाम अज दी शाम तुझे नाम आऊं मुदाम तुझे नाम अज दी शाम तुझे नाम आऊं मुदाम तुझे नाम शाम रुगी छा चेक कती छा साल सदी छा उम्र तमाम तुझे नाम अज दी शाम तुझे नाम आऊं मुदाम तुझे नाम अज दी शाम तुझे नाम आऊं मुदाम तुझे नाम बहितरीन कलाम you. बहितरीन शायरी तव्हां असांखे ॿुधाई ऐं अॼु जी शाम तुंहिंजे नाम इहा शाम तव्हां पंहिंजे नाव करे छॾी आहे Thank you very much. सो असां तव्हांखे हाणे साही पटन त कोन ॾींदासीं बिल्कुलु। सो हाणे ॿियो गानो बि असीं तव्हां खां ॿुधंदासीं छा ॿुधाईंदव कहिड़ी शायरी ॿुधाईंदव ही फेसबुक जो दोस्त आहे मुंहिंजो उतां शायरी चूंड थियल आहे मुंहिंजी जी हा हिन दौर जे हिसाब सां ॾाढी बहितरीन शइ आहे पेश कयूं था ज़रूरु नथो सम्झा त इंसान छा खे थो चइजे हया दीन ईमान छा खे थो चइजे थो माण्हूअ खे माण्हूअ सां हिते माण्हू विढ़ाए ॿुधायो त शैतान छा खे थो चइजे संभाले खण विकूं पंहिंजूं दजाली दौर थी प्यारा संभाले खण विकूं पंहिंजूं दजाली दौर थी प्यारा संभाले खण विकूं पंहिंजूं दजाली दौर थी प्यारा संभाले 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 खण विकूं पंहिंजूं दजाली दौर थी प्यारा संभाले खण विकूं पंहिंजूं दजाली दौर थी प्यारा ॻाल्हियूं मिठा गुफ़्ता वया ॿोलण सभई विसरी मिठियूं ॻाल्हियूं मिठा गुफ़्ता मिठियूं ॻाल्हियूं मिठा गुफ़्ता वया ॿोलण सभई विसरी रुगो हिन नफ़रत जहिड़ा रुगो नफ़रत रुगो जहिड़ा इहो ई शोर थी प्यारा संभाले 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 खण विकूं पंहिंजूं दजाली दौर थी प्यारा संभाले खण विकूं पंहिंजूं दजाली दौर थी प्यारा अमानत ऐं हयादारी वयूं रहिजी किताबन में अमानत ऐं हयादारी वयूं रहिजी किताबन में वयो थी कूड़ हाविया वयो थी कूड़ हाविया ऐं सच कमज़ोर थी प्यारा संभाले 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 खण विकूं पंहिंजूं संभाले खण विकूं पंहिंजूं दजाली दौर थी प्यारा
उल्ला बुधा केसी सहा केसी ये सब सना उल्ला बुधा केसी सना उल्ला बुधा केसी सहा केसी ये सदमा अड़े मंगऱ्या दुनिया मां अड़े मंगऱ्या हिन दुनिया मां त दिल भई बोर थी प्यारा संभाले 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 खण विकू पंहिंजू त चाली दौर थी प्यारा संभाले खण विकू पंहिंजू त चाली दौर थी प्यारा संभाले खण विकू पंहिंजू त चाली दौर थी प्यारा। बेहतरीन तनवीर साहब, बेहतरीन कलाम। नाज़रीन वठंदासीं नंढड़ो ब्रेक, केॾा न वञो। ही प्रोग्राम ख़ूबसूरत प्रोग्राम सुरन जो प्रोग्राम सुर संगीत आवाज़ टीवी ते जारी आहे। सुर संगीत में भलीकार तनवीर साहब कॾहिं खां ॻाइण तव्हां शुरू कयो आहे? हिन फील्ड में समझो तो तकरीबन 26 साल थी चुका आहिनि। 26 हूअं त स्कूल जे टाइम खां हुयासीं, अच्छा पर स्क्रीन जे हवाले सां या ऑडियो दौर जे हिसाब सां तकरीबन 26 साल। अच्छा, मूंखे थोरो तव्हां में टच लॻे पियो मुमताज़ लाशारी साहब जो, या वरी मूंखे बिल्कुलु उहे लॻो पिया अलाए छो तव्हां कंहिंखां इंस्पायर वधीक थियल आहियो या उन्हनि खां ई थियल आहियो? न हिकिड़े मंज़ूर सखराणी। अच्छा, मंज़ूर सखराणी बहितरीन सभु असांजा सिंगर आहिनि, सभु सिंगर सुठा आहिनि, पर मूंखे तव्हांजो टच सिर्फ़ु उन्हनि ते लॻे पियो। महिरबानी, थैंक यू। तव्हां कंहिंखां वधीक सिखिया आहियो इहो ॿुधायो? बिल्कुलु, पहिरीं त रूहानी उस्ताद मुंहिंजो मंज़ूर सखराणी हुयो, अच्छा, जंहिंखे ॿुधी करे असां हिन फील्ड में लथासीं। पोइ बाज़ाब्ता तौर ते उस्ताद कयोसीं, जेको हिन टाइम फोत थी चुका है, मास्टर अफ़गान। सही, जी जी, उनको सिखिया वरिती आहे। यानी कि उस्ताद जो हुजणु लाज़मी आहे, इहो चओ पिया? बिल्कुलु लाज़मी आहे, बिल्कुलु लाज़मी आहे। सही, हिन वक़्तु यूट्यूब उस्ताद लॻो पियो आहे, जी, पर जेकर उस्ताद प्रॉपर आहे पोइ त वाह वाह। पोइ त वाह वाह। हाँ, ऐं हाणे तमामु तव्हां छा ॿुधाईंदा? हींअर बि दोस्त आहे मुंहिंजो, सम्झो ही बि फेसबुक फ्रेंड आहे, पाण सां मुलाक़ात न आहे, जी, उनजी ख़ूबसूरत शायरी पेश कयूं था। ज़रूरु। जिंदगी भर ही खुशियों कायम हो जाए, आदवाही महफिलूं कायम हो जाए, सिक ॾियण ऐं सिक वठण जा सिलसिला साल छा पर सव सदियूं कायम हो जाए। भली आए अंगण मोजे एहसान मिठा माण्हू, भली आए अंगण मोजे एहसान मिठा माण्हू, मुंहिंजो बिल्कुलु तो कयो, मुंहिंजो बिल्कुलु तो कयो, मथे मान मिठा माण्हू, भली आए अंगण मुझे एहसान मिठा माण्हू, हा भली आए अंगण मुझे एहसान मिठा माण्हू। मां पत्तियूं गुलाबन जूं तुझे रस्तन ते हारियूं, ओ मां पत्तियूं गुलाबन जूं तुझे रस्तन ते हारियूं, सेज सारी गुलाबन सां वेठो आहियां
दिल जो थियो पूरो, मुझे दिल जो थियो पूरो, अरमान मिठा माण्हू भली आए अंगण मुझे, एहसान मिठा माण्हू, हाँ भली आए अंगण मुझे, एहसान मिठा माण्हू। जी खबर कई, सॼी रात न निंड कई, ओ तो अचण जी खबर कई, सॼी रात न निंड कई, तुझी आजा जो सोचे सॼी रात गुज़री वई, तोखे मौला कयो मुंहिंजो, तोखे मौला कयो मुंहिंजो, महिमान मिठा माण्हू भली आए अंगण मुझे, एहसान मिठा माण्हू, ओ भली आए अंगण मुझे, एहसान मिठा माण्हू। खुली आए में मण दे जो हली, ओ गाल खुशबू वांगे खुली आए में मण दे जो हली, लख शुक्राना शौकत मुझी किस्मत आहे भली, सिर मथा तुझे, सिर मथा तुझे, कुर्बान मिठा माण्हू भली आए अंगण मुझे, एहसान मिठा माण्हू, मुझो बिल्कुल तो कयो, मुझो बिल्कुल तो कयो, मथे मान मिठा माण्हू भली आए अंगण मुझे, एहसान मिठा माण्हू, एहसान मिठा माण्हू, एहसान मिठा माण्हू। बेहतरीन कलाम, बेहतरीन कलाम। तनवीर साहब वाला सिलेक्शन कीअं कंदा आहियो शाइरीअ जी? तव्हांखे त पंहिंजा दोस्त बि माणनि था, पर उन में बि का सिलेक्शन थींदी आहे। अॼुकल्ह जी जेका शाइरी ॿी बि ॾिसूं पियासीं, वल्गर शाइरी बि हले पई, हेॾां तव्हां बि शाइरी कयो पिया, छा सम्झो पिया? सो ही प्लेटफॉर्म जिते वेठा आहियूं पाण, हिते उहा शइ पेश करणी आहे जेका पब्लिक ते पहुचे थी। हितां जॾहिं सुठो पैगाम अॻियां वेंदो असांजो न, त उहा शाइरी ते चूंडे ईंदासीं। बाक़ी महफ़िल जी नियत इहा हूंदी आहे त महफ़िल में कॾहिं कहिड़ा कलाम, कॾहिं कहिड़ा कलाम, ऑडियंस जी फरमाइश, सही सिस्टम मटिजी वेंदो आहे। अॼुकल्ह जी ऑडियंस फरमाइश छा करे पई, छा सम्झो पिया? 26 साल तव्हांखे थिया आहिनि हिन फील्ड में, तक़रीबन हला गुला हला गुला वञो शादियुनि में, छो जो शादी जो माहौल अहिड़ो हूंदो आहे जी, मस्ती मौजूं हूंदियूं आहिनि। तो हाणे असांखे कहिड़ो कलाम ॿुधाए रहिया आहियो? हींअर साॻो वरी उस्ताद बुखारी जी शाइरी आहे। वाह वाह, उस्ताद बुखारी जी शाइरी, वाह वाह।
सुबह रोवा शाम रोवा रात रोवा माँ। ओ सुबह रोवा शाम रोवा रात रोवा माँ, तू जो वरी पई त बधी छेर न चामा, तू जो वरी पई त बधी छेर न चामा। सुबह रोवा शाम रोवा रात रोवा माँ, सुबह रोवा शाम रोवा रात रोवा माँ, तू जो वरी पई त बधी छेर न चामा। अल्लाह तू जो वरी पई त बधी छेर न चामा। चवे कीअं बि करे मुंहुं बि मञाया, मुंहुं बि मञाया। ओ दिल थी चवे कीअं बि करे मुंहुं बि मञाया, मुंहुं बि मञाया। कंहिं बि तरीक़े सां पहिरीं पाण बणाया, पाण बणाया। हीअं कयां हूअं कयां कीअं कयां मां, कीअं कयां हूअं कयां कीअं कयां मां। तूं जो वरी पई त बधी छेर न चामा। अल्लाह तूं जो वरी पई त बधी छेर न चामा। इश्क खे मुश्ताक जी हर चीज खपे थी, चीज खपे थी। इश्क खे मुश्ताक जी हर चीज खपे थी, चीज खपे थी। दर्द खपे दिल भी खपे दीद खपे थी, दीद खपे थी। होश खपे जोश खपे खास खपा मां, खपे जोश खपे खास खपा मां। तूं वरी पई त बधी छेर न चामा। अल्लाह तूं वरी पई त बधी छेर न चामा। रोज रड़ा दिल में दुखन दर्द बुखारी, दर्द बुखारी। रोज रड़ा दिल में दुखन दर्द बुखारी, दर्द बुखारी। सूर सलिया हुजे हुजन हूंद बुखारी, हूंद बुखारी। कूक कया लोक चवे गीत चवा मां, कूक कया लोक चवे गीत चवा मां। तूं वरी पई त बधी छेर न चामा। अल्लाह तूं वरी पई त बधी छेर न चामा। सुबह रोवा शाम रोवा रात रोवा मां, सुबह रोवा शाम रोवा रात रोवा मां। तूं वरी पई त बधी छेर न चामा। अल्लाह तूं वरी पई त बधी छेर न चामा। वाह 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 वाह, उस्ताद बुखारी जी शाइरी है तहां जो आवाज़, Thank you, वाह जो जादू जगायो आहे। पर हिते वक्त थियो आहे नंढड़े ब्रेक जो, सो केॾा न वञो। सुर संगीत जो हिकु ख़ूबसूरत प्रोग्राम जारी आहे। संगीत में फिर ॿीहर भलीकार कयां थी असां सां गॾु बहितरीन आवाज़ रखंदड़ बहितरीन गुलकार बहितरीन शख्सियत तनवीर अली साहब जन मौजूद आहिनि। सो
फरमाइश कंदासीं तव्हां खां हथ वधी ॿीहर त असांखे को गानो ॿुधायो, झुमाए छॾियो आहे तव्हां असांखे। बिल्कुलु जेके हाल बेच पिणा असांजी भेण आहे शबाना आलमाणी जो गज़ल आहे जी। सूंह जा सागर न तू सुल्तान कर, हो पहुंचे दर जो खणी दरबान कर, आ पहुंचे दर जो खणी दरबान कर, सूंह जा सागर न तू सुल्तान कर, सूंह जा सागर न तू सुल्तान कर, आ पहुंचे दर जो खणी दरबान कर, आ पहुंचे दर जो खणी दरबान कर, ऐ सूंह जा सागर न तू सुल्तान कर, आ सूंह जा सागर न तू सुल्तान कर। इश्क जी तकलीफ़ में ॾाढो मज़ो, हा इश्क जी तकलीफ़ में ॾाढो मज़ो, खस अकुल हा खस अकुल निर्वार कर नादान कर, हा खस अकुल निर्वार कर नादान कर, ओ पाजे दर जो खणी दरबान कर, आ सूंह जा सागर न तू सुल्तान कर, है सूंह जा सागर न तू सुल्तान कर। ॾिस भली संसार जे हर रंग खे, हा ॾिस भली संसार जे हर रंग दे, दादला हिन दिल तरफ भी ध्यान कर, है दादला ओ दादला हिन दिल तरफ भी ध्यान कर, पहुंचे दर जो खणी दरबान कर, ऐ सूंह जा सागर न तू सुल्तान कर, आ सूंह जा सागर न तू सुल्तान कर। शबाना आलमानी सिंध कुल है, हिक शबाना आलमानी सिंध कुल, दाता कोई दात जहिड़ो दान कर, है दाता ओ दाता कोई दात जहिड़ो दान कर, सूंह जा है
सूंह जा सागर न तूं सुल्तान कर ओ पंहिंजे ई दर जो खणी दरबान कर हा पंहिंजे ई दर जो खणी दरमान कर ओ सूंह जा सागर न तूं सुल्तान कर है सूंह जा सागर न तूं सुल्तान कर। बेहतरीन कलाम, Thank you. बेहतरीन शायरी, महिरबानी। भला हीअ जेकी तव्हांजे आवाज़ में मिठास आहे, जी जी रियाज़ जे करे आहे या रियाज़ कंदा आहियूं। आशिकीअ जे करे आहे, आशिकी- दर्द जी चोट जे करे आहे, छा जे करे आई आहे? ॿई शयूं न आहिनि। इश्क लिखायो न? सिर्फ़ु इश्क रुॻो मंज़ूर साहब सां ई आहे। अच्छा, मंज़ूर हा। सकीनानी साहब सां त ठीकु आहे, तव्हां बि या उन्हनि जा ॿिया शागिर्द बि आहिनि, पर जेको असली इश्क आहे उनखे न लिकायो, थोरो किथे बि न ॿुधायो। आहे। माण्हू चिड़ींदा हिते, यानी कि तव्हांखे घर वञिणो आहे, घर बि वेठा मां मालिक घर बि वेठा इश्क आहिनि। धरती जी जी, मंज़ूर साहब। अच्छा, हा। तव्हां ॾिसो कीअं पाण खे बचाए विया। इहो हिकिड़ो असल में, फनकार जो हिकिड़ो इहो ट्रिक्स हूंदियूं आहिनि सच्ची ॻाल्हि आहे, हक़ीक़त जी, आहे। त पाण खे बचाए कीअं वञूं, लिकाए कीअं वञूं। मुंहिंजी फैमिली, मुंहिंजा दोस्त तव्हांखे सभु मुंहिंजी गवाही ॾींदा। अच्छा, हिन जो इश्क इहो आहे। चलो सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, इहा जेकी शायरी तव्हां कयो पिया, छा पाण त जेकी इहा सिलेक्शन कई आहे, पाण कॾहिं शायरी करण जी कोशिशि कई? त मां बि पंहिंजी जी, जी, पाण शायरी बि थी लिखां वेंदी बि, आहे। कंपोज़िंग बि थी कयां। वेंदी आहे, कंपोज़िंग बि थी वेंदी आहे। अच्छा, शायरी काफ़ी लिखी बि आहे, पेश बि कयूं आहिनि चैनलनि ते। हा, बहितरीन ॻाल्हि तव्हांजी आहे न, बहितरीन ॻाल्हि सां असांखे कलाम ॿुधायो। बिल्कुलु। जी, मेहराण जी ॼण आहे छोली आ मिठी मिठी तुझी बोली मेहराण जी ॼण आहे छोली मेहराण जी ॼण आहे छोली आ मिठी मिठी तुझी बोली मेहराण जी ॼण आहे छोली आ मिठी मिठी तुझी बोली दे प्यार मूंखे पंहिंजो सोणी दे प्यार मूंखे पंहिंजो सोणी तो अॻियां झली तूं आ झोली मेहराण जी ॼण आहे छोली आ मिठी मिठी तुझी बोली मेहराण जी ॼण आहे छोली आ मिठी मिठी तुझी बोली। तुझे ॻाल्हाइण जो छा त अंदाज़ आहे कोयल खां मिठो मिठो तुंहिंजो आवाज़ आहे तुझे ॻाल्हाइण जो छा त अंदाज़ आहे कोयल खां मिठो मिठो तुंहिंजो आवाज़ आहे ॻाल्हाई थी तूं सिंधी ॿोली मेहराण जी ॼण आहे छोली आ मिठी मिठी तुझी बोली मेहराण जी ॼण आहे छोली आ मिठी मिठी तुझी बोली। हा भई फिर माइए जुड़ जूं ककरियूं हा हा तेज तिखियूं हुन जूं नज़रूं हा भई फिर मां जुड़ जूं ककरियूं हा तेज तिखियूं हुन जूं नज़रूं अख हुन जी ॼण का गोली मेहराण जी ॼण आहे छोली आ मिठी मिठी तुझी बोली मेहराण जी ॼण आहे छोली आ मिठी मिठी तुझी बोली।
घुमंदी वते हुआ गुलड़न ते आ भरत भरल सुणे बदन ते थी घुमंदी वते हुआ गुलड़न ते आ भरत भरल सुणे बदन ते जावेद खोसा पाए सुनी चोली आने नंदा मेहरान जी जन आके झोली आ मिठी मिठी उनजी बोली मेहरान जी जन आहे झोली आ मिठी मिठी तुमजी बोली ओ ला 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 ओ हो ला 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 बेहतरीन शायरी तनवीर साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां अॼु सुर संगीत जे प्लेटफॉर्म ते आया असांखे खोड़ सारा गीत शायरियूं ॿुधायूं को मैसेज ॾियणु चाहियो आख़िर में बस दुनिया में खुश रहो ॿियनि खे खुश रहण ॾियो अच्छा खुश रहो ॿियनि खे बि खुश रहण ॾियो इज़ इट पॉसिबल करिणो पवंदो ईअं। सो ॾींदा सबाबड़ो खे इजाज़त नई दुआ सां त जेतिरो ख़ुशि रहो पंहिंजो रखो खोड़ सारो ख़्याल वींदे वींदे तनवीर अली साहब जन जी आवाज़ ख़ूबसूरत आवाज़ में आख़िरी कलाम ज़रूर ॿुधंदासीं सो आख़िर में छा ॿुधाए रहिया आहियो आख़िर में जीअं तव्हां मुमताज़ लासारी साहब खे यादि कयो उनजो कलाम वाह साम्हूं अची वाह वियो वाह वाह न रहंदे तू न रह दुस्मा न रहंदो कुछ विड़ऊं चाले न रहंदे तू न रह दुस्मा न रहंदो कुछ विड़ऊं चाले हो फक़त हिक यार जो नालो वनी रहंदो विड़ऊं चाले फक़त हिक यार जो नालो वनी रहंदो विड़ऊं चाले न रहंदे तू न रह दुस्मा न रहंदो कुछ विड़ऊं चाले मोहब्बत में मज़ो आहे ओ मोहब्बत दे मोहब्बत वट मोहब्बत में मज़ो आहे इहो ई आहे दुनिया जो सचो सौदो विड़ऊं चाले इहो ई आहे दुनिया जो सचो सौदो विड़ऊं चाले हो नथी मगरूर तूने लो हयातीअ जो बका कहिड़ो नथी मगरूर तूं एॾो हयातीअ जो बका कहिड़ो मिटीअ जो ही मकान आहे रही पवंदो विड़ऊं चाले मिटीअ जो ही मकान आहे रही पवंदो विड़ऊं चाले
यही जेह में नचो खासो विड़ो चाले दुखी जाड़ज यही जेह में नशो खासो विड़ो चाले ओ वक़्त हिक यार जो नालो वनी रहंदो विड़ो चाले न रहंदे तू न रहंदुसमा न रहंदो कुछ विड़ो चाले न रहंदे तू न रहंदुसमा न रहंदो कुछ विड़ो चाले भली आए अगण मुझे एहसान मिठा माणू आ भली आए अंगण मुझे एहसान मिठा माणू